आगाह कयो मूंखे तलार मां जिथे पुलिस कुछ ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थियल नारी सलमा कोली खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ मूंखे आगाह कंदा तलहार मां पुलिस जी कुछ ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थियल नारी सलमा कोली खे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। ॻुझी इतला ते कार्रवाई करे नारी सलमा खे बाज़ियाब कराए जवाबदार अज़ीज़ पिताफ़ी खे गिरफ़्तार कयो आहे। इहो चवणु आहे पुलिस जो। अवांखे अपडेट कंदा तलहार मां पुलिस जी कुछ ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थियल नारी सलमा कोली खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। बिल्कुल नाज़रीन, पुलिस जो चवणु आहे त कुछ इतला ते कार्रवाई करे नारी सलमा खे बाज़ियाब कराए जवाबदार खे गिरफ़्तार किया है। यह अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। तलार वेझो पुलिस कुछ ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थियल नारी सलमा कोली खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। अहम खबर है मूंखे अपडेट कंदा तलहार मां पुलिस कुछ ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थियल नारी सलमा कोली खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त ॻुझे इतला ते कार्रवाई करे नारी सलमा खे बाज़ियाब कराए जवाबदार अज़ीज़ पिताफ़ी खे गिरफ़्तार कयो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। तलार मां जिथे पुलिस कुछ ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थियल नारी सलमा कोली खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं तलार मां ताहिर समो खान। जी ताहिर, छा तफ़सील आहिनि? जी बशारत गुज़िरियल 2 ॾींहं पहिरीं तलार शहर वार्ड नंबर 5 नारी सलमा जेका ईंदो आहे जेके अगवा थींदे ॿियो ॾींहुं गुज़री वियो, जंहिंते तलार पुलिस खुफ़िया इतला ते जुडे में छापो हयो जंहिंते नारी खे बाज़ियाब करे जॾहिं त अगवा में मुलवस मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे तलार थाणे ते मुंतक़िल कयो। राब्तो करण ते SHO धनी बख़्श मरी चयो त जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे, जॾहिं त नारी खे अॼु बदीन में कोर्ट पेश कयो वेंदो। जेको कोर्ट जो हुकुम हूंदो उन ते अमल कयो वेंदो। जी ठीकु आहे ताहिर, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।